ऐं ॿी कोई सिंधी राइटर जे बारे में ॿुधायो, ॿियो कोई खणो जंहिंजे बारे में तव्हां ॿुधाइण चाहियो था? विनीता नागपाल। हा, हर नेम? आई हर्ड हर नेम, ऐं उन्हनि जो हिकु ॿ किताब मूं वटि आहे। हा, विनीता नागपाल। नागपाल। त उन जेको मेन लिखियो आहे उहो लिखियो आहे सिंध जे बारे में। अच्छा, मूंखे इहा ख़बर न हुई त हू बि बेसिकली गांधीधाम में रहियल आहिनि। न हा, शी इज फ्रॉम हर नेम, हर ओरिजिनल नेम इज लाजवंती रामचंद्र थावाणी। अच्छा, आफ्टर मैरिज शी बिकेम विनीता रामचंद्र नागपाल। अच्छा, हा, त आदिपुर मां हुन मैट्रिक पास कई सन 62 में। ओके। हींअर टीवी चैनल ते जाम हिन प्रोग्राम ठाहिया अथई, डायरेक्टर बि आहे। हुनजा 4 किताब आहिनि देवनागरी सिंधीअ में। हिकु त आहे मांदी थी न मार हुई, ॿियो आहे सिंधियत जी राह में चंद क़दम, टियों आहे अबाणो वरसो, ऐं चौथों आहे श्रीमद भागवत गीता। माना हुन में अच्छा, हुन पंहिंजे हिसाब सां हुनखे इंटरप्रेट कयो आहे गीता खे। ऐं हम्म, हींअर बॉम्बे रहंदा आहिनि, ॿुधव। त हा, इहा बि हिकिड़ो सुठी लेखिका आहे। हींअर ई हुनजी बर्थडे हुई, 2 ॾींहं अॻु जी ॻाल्हि आहे।